यारल मखा जान सारल मखा मंजिले इश्क जे चंद्र तारल मखा। तालीम इंसान जो हक़ीक़ी ज़ेवर आहे। तालीम इंसान जो शऊर आहे ऐं तालीम ई कंहिं बि क़ौम जी बका ऐं तरक़ी जो असुलु हथियारो आहे। सिंध जे उन्हनि मिसकीन, लाचार ऐं बेवस ग़रीब ॿारनि लाइ जिन वटि न वॾा वसीला आहिनि ऐं न महांगा स्कूल, पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु उमेद आहे, पंहिंजे ॻोठ जो सरकारी स्कूल ऐं उहो उस्ताद जेको खेनि पढ़ाए लिखाए ज़िंदगी जी सही वाट ॾेखारे। उहे ॿार कॾहिं उहो तसवर न कंदा हुआ त संदन ॻोठ जो स्कूल बाक़ाइदगीअ सां हलंदो ऐं तालीम संदन तक़दीर बदिलाए सघे थी। पर जॾहिं उन्हनि स्कूलनि मां उहे मेहनती उस्ताद बग़ैर ज़रूरत ऐं बग़ैर मनसूबाबंदी जे बदिली करे छॾजनि था त रुॻो हिकु उस्ताद नथो विञाइजे, पर केतिरनि ई ॿारनि जो मुस्तक़बिल बि ऊंधाई में हलियो वञे। अहिड़े फ़ैसिले सां क्लास ख़ाली थी वञनि था, पढ़ाई जो सिलसिलो टुटी पवे थो, ॿारनि जो एतमाद बि ख़तमु थिए थो ऐं वालदेन मायूसीअ जो शिकार थियनि था। हाणे सवाल रुॻो उहो न आहे त हिकु स्कूल मुतासिर थियो, असुलु सवाल उहो आहे, छा असां हिकु नसुल खे तालीम खां महरूम करे रहिया आहियूं? छा ही रुॻो स्कूल जो नुक़सानु आहे या पोइ पूरी क़ौम जो नुक़सानु आहे? सरज़मीने वतन प्यार पर के पई सिंधुर के पई सिंधु। ताज़ो ई गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल मोहम्मद उमर गिशकोरी मां हिकु मेहनती जफ़ाकश JEST उस्ताद खे बदिली करे सभई ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻायो वियो आहे। ॻोठाणनि, वालदेन ऐं समाजी वर्करनि पारां तालीम जे वज़ीर खे पुरज़ोर अपील कई वई आहे साॻियो उस्ताद खेनि वापसि बदिली करे ॾिनो वञे त जीअं गुलनि जहिड़नि ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बची सघे ऐं इहे गुलनि जहिड़ा ॿार जिन पंहिंजे अंदरि हज़ारे ख़्वाहिशूं रखियूं आहिनि, हज़ारे तमन्नाऊं रखियूं आहिनि ऐं संदन वालदेन जूं बि उन्हनि में हज़ारे ख़्वाहिशूं तमन्नाऊं आहिनि, त पोइ अहिड़े उस्ताद, मेहनती उस्ताद खे वापसि उन इदारे में बदिली कयो वञे त जीअं अहिड़नि ग़रीब, मासूम, लाचार, मज़दूर तबिके जे माण्हुनि जे ॿार पढ़ी सघे। पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध। सिंधुर के पई सिंधु मुर के पई सिंधुर के पई सिंधु मुर के पई सिंधुर के पई सिंधु मुर के पई। ऐं अचो त पंहिंजे सरकारी इदारनि, स्कूलनि, कॉलेजनि, इस्पतालनि जी मालिकी करियूं ऐं पंहिंजे उन गुलनि जहिड़नि ॿारनि, मासूम ॿारनि जी मालिकी करियूं, पंहिंजे ॻोठनि जे स्कूल जी मालिकी करियूं ऐं पंहिंजे गुलनि जहिड़े ॿारनि खे सुठी तालीम जहिड़ी ज़ेवर सां सिंगारे सघूं। पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध।